हैदराबाद में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर करब लगारी मूजिब जहानिया ख़ानदान जे बरगज़ीदा ऐं रूहानी शख़्सियत हज़रत सैयद आदम शाह जहानिया जो सालानो उर्स मुबारक 7 शवाल मुताबिक 28 अप्रैल 2023 जुमे जे ॾींहुं दरगाह शरीफ नज़ तिलक शाड़ी हैदराबाद में निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वेंदो। प्रोग्राम सुबुह जो 10 वॻे प्रोफेसर सैयद जवार नक़वी सजादा नशीन मखदूम जहानिया सिंध दरगाह ते चादर चाढ़े उर्स मुबारक जी रस्मुनि जो इफ़्तिताह कंदो। 11 वॻे क़ुरान ख़्वानी थींदी जॾहिं त ॿिपहर जो 2 वॻे मजलिस अज़ा मुनक़द थींदी जंहिंमें मोहम्मद रज़ा हैदरी ज़वार जावेद हुसैन विगियो ज़वार शेर अली विगियो ज़वार हैदर अली विगियो ज़वार अली डिनो विगियो ऐं शौकत हुसैन बुगियो सलाम पेश कंदा ऐं ज़वार ज़ाकिर हुसैन कलेरी मौलाना अब्दुल लतीफ़ शर ऐं प्रोफेसर सैयद फरमान शाह रिज़वी ख़िताब कंदा। राति 8 वॻे राग रंग जी महफ़िल मुनक़द थींदी जंहिंमें मज़हर हुसैन वचन सिंधी ऐं ॿिया हिसो वठंदा।